वक्त मौजूद जी लतीफ़ जी रेबरे सिंध साईं जी से अंधेर नगरी चरबट राजा वारो किस्सो तव्हां सभिनी पंहिंजे बुज़ुर्गनि खां ॿुधो हूंदो। उन किसे खे हक़ीक़त जो रूप सिंध पुलिस ऐं हैदराबाद जी पुलिस ॾेई करे साबित कयो त अॼु बि चरबट राजा असांजे हिन जदीद दौर में ज़िंदा आहे ऐं उहो चरबट राजा ॿियो केरु न आहे, उहा सिंध पुलिस आहे। गुज़िरियल 10 तारीख़ ते हैदराबाद जी पुलिस तमामु वॾी नफ़री साण करे मुंहिंजे मदद करण वारे घर में जिबरी तौर ते दाख़िल थी, जितां मुंहिंजो भाउ मुख़्तियार मीराणी ऐं उन जो 4थे साल में पढ़ंदड़ वकील पुटु संसार मीराणी खे खंबियो वियो ऐं उन खां पोइ मुंहिंजो फेस 2 जे घर में जिबरी तौर ते दाख़िल थी उतां मुंहिंजो भाणज इमरान मीराणी खंबियो वियो ऐं उन्हनि सभिनी खंबियल माण्हुनि खे नामालूम जॻह ते रखियो वियो ऐं पुलिस जी जेकी रेड करण वारी जेकी वीडियोज़ आहिनि उहे सोशल मीडिया ते वायरल थियूं ऐं सभिनी दोस्तनि ऐं दुनिया जे दोस्तनि उहे वीडियोज़ ॾिठियूं। अॼु हैदराबाद जी पुलिस पंहिंजी हिकिड़ी मैजिक शो वांगुरु जेको आहे उन्हनि गुम थियल दोस्तनि खे दादू पुलिस जे हवाले करे उन्हनि जी गिरफ़्तारी उतां शो करण जो हिकिड़ो हथरादू ड्रामो रचायो वियो आहे ऐं जेके मौजूदा ज़राया असां ते पहुता आहिनि। गुज़िरियल सुबुह 5 बजे खां शाहजहान मीराणी जो नंबर बंदि वञी रहियो ऐं हाणे मालूमात असां ताईं पहुती आहे त उन खे बि हैदराबाद जी पुलिस वीगो ते सवार कुझु साधन कपिड़नि में मलबूस माण्हुनि सां शामिल थी उन खे खंबे गुम कयो आहे, जंहिंजो हिन महिल ताईं को बि अतो पतो न आहे। मां इंसानी हक़नि जे दोस्तनि खे, सिविल सोसाइटी जे ज़िम्मेदारनि खे ऐं जेके असांजी क़ौमी तहरीक सां लाॻापियल असांजा अॻवान लीडरान आहिनि उन्हनि खे इन शइ खां आगाह करण थो चाहियां हे जेकी मौजूदा सिंधी क़ौम जे मथां या असांजे मथां जेकी हालतूं बर्पा कई वियूं आहिनि इहे ईंदड़ दौर में सिंधी क़ौम जे मथां हिकिड़ी ख़तरनाक हालतुनि खे जनम ॾियण जूं निशानियूं आहिनि ऐं हिन मुल्क जी रियासत ऐं हिन मुल्क जा वॾेरा सरमाएदार जागीरदार पुलिस जी ताक़त सां असांजे समाज में हिकु हथरादू ऑपरेशन करे माण्हुनि खे खंबे गुम करण वारो हिकिड़ो प्लान जुड़ी रहियो आहे। अगरि असां उन जी रोकथाम जे लाइ आवाज़ न उथारियोसीं त हीअ जेकी जिबरी गुमशुदगियूं आहिनि बजाए घटि थियण जे इन्हनि में तमामु तेज़ी सां इज़ाफ़ो जेको आहे ईंदो रहंदो। अगरि असां इन जे लाइ गॾिजी आवाज़ न उथारियोसीं ऐं इन जी रोकथाम जे लाइ असां एहतजाजनि वारो जेको आहे रस्तो अख़्तियार न कयोसीं ऐं असां हिकिड़ो धरणनि वारो रस्तो अख़्तियार न कयोसीं ऐं असां इनफ़रादी हालत मां निकिरी इज्तमाही जेको आहे सूरत हाल अख़्तियार न कईसीं त मां तव्हांखे पक ॼाणी करे चवां थो त ईंदड़ हालतूं सभिनी सिंध जे सॼावंदनि जे लाइ बि एक्टिविस्ट ऐं आम जेको माण्हू पंहिंजे सिंधूअ जी ऐं सिंध धरतीअ जी वारसी जे लाइ जेको रोडनि ते सरापा एहतजाज आहे उन जे लाइ बि इंतिहाई भयानक तौर ते साबित थींदो। मां हिन मुल्क जे इदारनि खे ज़िम्मेदार करणु चाहियां थो ही जेके तव्हां गैर क़ानूनी ऐं गैर आइनी जेके तव्हां कमु करे रहिया हो इन सां तव्हांखे सॼी दुनिया में सवाइ बदनामी रुसवाई जे ॿियो कुझु बि नसीब न थींदो। तव्हां जेको ही क़ौमी कारकुननि जे मथां ऐं जेके सिंध जे हक़ूक़ जे लाइ ॻाल्हाईंदड़नि जे मथां जेको तव्हां जिबर ऐं ॾाढ करे रहिया हो इन ॾाढ सां बग़ावत जनम वठंदी, हिकिड़ो इनकलाब जनम वठंदो ऐं जेकी पुलिस जी दहशतगर्दी आहे दादागिरी आहे जेकी असांजे मुआशिरे में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा करण जे लाइ जेकी लागू कई वई आहे इन सां अञा माण्हुनि में नफ़रत पैदा थींदी, अञा माण्हुनि में हिकिड़ो जज़्बात जो हिकिड़ो वलवलो पैदा थींदो। मां हिन मुल्क जे आला इदारनि खे आगाह करण थो चाहियां त हीअ जेके जिबरियूं गुमशुदगियूं
ये कूड़ा केस दाख़िल करण वारा जेके तव्हांजा हथ ठोकिया अमल इहे रोकिया वञनि। अगरि इहे न रोकिया विया त पोइ कोने कोने मां जेको आहे हिकिड़ो आवाज़ बर्पा थींदो, उहो आवाज़ बग़ावत जो आवाज़ हूंदो। ऐं पुलिस हैदराबाद जी जेके मुंहिंजे पुराणे केसनि खे ज़ाहिर करे ऐं मूंखे क्रिमिनल करण जी कोशिशि पई करे, इन अमल खां बाज़ अचे ऐं जेके मुंहिंजे भाइटिया भाणजे जेके खंबे खया विया आहिनि उन्हनि जा माज़ी जा सियासी केस ज़ाहिर करे उन्हनि खे क्रिमिनल करण जी कोशिशि पई करे, इन अमल खां बाज़ अचे। न त जेको आहे सो हालतूं अञा बि जेको आहे हिन मुल्क जे लाइ तव्हांजे लाइ तमामु घणियूं भयानक साबित थींदियूं। ऐं मां इन जेको आहे शिदत पसंद अमल जे लाइ पंहिंजे क़ौमी अॻुवाणनि खे, इंसानी हक़नि जे दोस्तनि खे ऐं ज़िम्मेदार सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे मां इहा जेको आहे सो रिक्वेस्ट इल्तिजा कयां थो त ख़ुदा साम्हूं अचो ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयो। ज़ातियात वारे जेको आहे अंसर मां, ज़ातियात वारे अमल मां ॿाहिरि निकिरो, हिकिड़े क़ौमी ऐं इज्तिमाही जेको आहे मामले खे पंहिंजी ज़िम्मेदारी सां संभालियो त जीअं ईंदड़ हालतूं सिंध जे लाइ जेको आहे ख़राब ऐं बदतर साबित न थियनि।